राउंती जे कच्चे वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं सुबुह खां राति वींदे ताईं टिनि गैंग्स सीलरा दौंदू ऐं शर तकरार तां हलंदड़ झेड़े में पुलिस एहलकार समेत मजमूई तौरु 12 ॼणा मारिजी विया जॾहिं त 2 पुलिस एहलकारनि समेत 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस विच में अची हिकतरफ़ी कार्रवाई करे इलाइक़ो अञा बि वधीक मैदान जंग बणाए छॾियो। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे क़ौमी हक़ीक़त राउंती जो रिपोर्टर मसरूर दिया। जी मसरूर, तफ़सीलन आगाह कजो त मजमूई तौरु इंसानी जानियुनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं हक़ीक़तूं छा आहिनि। जी बिल्कुलु किरदार मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह सुबुह खां राति वेंदे ताईं मजमू तौरु दांदू चिलरा शर टिनि गैंग्स जा पुलिस एहलकार समेत मजमू तौरु 12 ॼणा मारिजी विया आहिनि जॾहिं त 2 पुलिस एहलकारनि समेत 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियलनि में पुलिस एहलकार अमजद बेग अब्दुल हमीद उर्फ हमीद चिलरो, सूबो चिलरो, हाजी चिलरो, इब्राहिम चिलरो, अयाज दांदू, अली द्वार दांदू, गुलाम शबीर शर, नज़ीर शर, अकबर उर्फ अकलो जेको रायल शर जो भाउ आहे, हाशिम ऐं मांझी शर शामिल आहिनि। पुलिस पारां ज़हूर शर खे बि मारण जी दावा कई वई आहे। ज़ख़्मियुनि में पुलिस एहलकार खलील लेगारी, जाम चिलरो, दिलबर चिलरो, अज़ीम चिलरो, कायम चिलरो, नदीम चिलरो, हनीफ चिलरो, सनाउल्ला उर्फ सन्नू शर, राणो शर, वज़ीर ऐं ॿिया शामिल आहिनि। ॻाल्हि कजे पुलिस जी त हलंदड़ फायरिंग में काफ़ी वक़्त खां पोइ पहुचण शर्त ते हिकी तरफ़ा कार्रवाई सबबि एतिरो इंसान क़ीमती जानियूं अजल जो शिकार बणिजण सां गॾोगॾु हमेशह जी पुलिस पंहिंजो बि नुक़सानु करायो। जॾहिं त शरन पारां वीडियो बयाननि में पुलिस खे सारो ॾींहुं चवंदा रहिया त क़बीलाई जड़े में पुलिस हिकतरफ़ी कार्रवाई करे रही आहे। जी मसरूर, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी।